हिन वक़्तु असां खैरपुर में बेलावल भुट्टो ज़रदारी पार्क में बीठल आहियूं ऐं हीअ ख़ूबसूरत पार्क आहे जंहिंजे डिज़ाइन जेको आहे उहो शारदा यूनिवर्सिटी प्रोफेसर साईं रज़ा भट्टी साहिब जिन कयो ऐं तमामु हिन में क़ीमती वण जेके आहिनि नायाब वण उहे लॻल आहिनि। सुप्रीम कोर्ट जे हाई कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ उनजो फ़ैसिलो आयो त बाबा जेके बि पब्लिक पार्क्स आहिनि उन्हनि ते जेके सियासी माण्हुनि जा जेके नाला आहिनि उहे न रखो, छो त उन्हनि में जेको पैसो आहे उहो पैसो माण्हुनि जो पैसो आहे जंहिंजे पैसनि ते हीअ पार्क ठहिया आहिनि। पर अञा ताईं असांजे हिन पार्क जो नालो बेलावल भुट्टो ज़रदारी पार्क आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो नालो मटिजणु खपे ऐं हिनखे कंहिं ॿिए नाले सां जेको आहे सो उहो रखणु खपे जेको मुनासिबु नालो हुजे। ऐं हिते के हिन पार्क ते जेके पैसा आहिनि उहे हिते बेलावल भुट्टो ज़रदारी या आसिफ़ ज़रदारी कोन मोकिलिया। हीअ पैसा जेके आहे उहे असांजा पब्लिक जा पैसा आहे, तंहिंजे करे हिन पार्क जो नालो जेको आहे उहो सचर सरमस्त पार्क रखणु खपे जेको असांजे खैरपुर जो जेको आहे सुञाण आहे या इन टाइप जेको ॿियो नालो हुजे। पर हिते अंधेर नगरी ऐं चरवट पाॼा वारो किसो आहे ऐं जीअं त हुक्मरानी पीपुल्स पार्टी आहे तंहिंजे करे उनजी मर्ज़ी आहे, जॾहिं त इहो हिकिड़े क़िस्म सां कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बि आहे ऐं उन ते अमल थियणु खपे।